अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में असां तव्हां दोस्तनि खे सिंध जे हिकु मशहूरु ऐं नामवर अदाकार अज़ीज़ कमराणीअ जी ज़िंदगी बाबति ॿुधाइण वारा आहियूं। दोस्तों, वीडियो आख़िर ताईं ॾिसिजो ऐं पसंदि अचे त लाइक करणु न विसारींदा ऐं अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, तव्हांजो घणो वक़्तु नथा वठूं, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों, अज़ीज़ कमराणी दादू शहर सां तालुक़ु रखे थो ऐं हिन पंहिंजे फ़न जी शुरूआति 2002 में कई। दोस्तों, हिन जो पहिरियों फ़िल्म जंहिंजो नालो हो हुबदार अली। दोस्तों, हिन फ़िल्म में अज़ीज़ कमराणी सां गॾु असद कुरैशी बि पिणु हो। दोस्तों, हिन फ़िल्म में असद कुरैशी हीरे जो किरदारु अदा करे रहियो हो। दोस्तों, असां तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त असद कुरैशी ऐं अज़ीज़ कमराणी जो हुबदार फ़िल्म तमामु सुपरहिट वियो। दोस्तों, अज़ीज़ कमराणीअ खे नालो ॾियण वारो ड्रामो पत्थर दिल हुयो। पत्थर दिल ड्रामे में अज़ीज़ कमराणी रहमान जो किरदारु अदा करे रहियो हो। दोस्तों, पत्थर दिल ड्रामो KTN ते हलियो हो। दोस्तों, हिन पत्थर दिल ड्रामे में अज़ीज़ कमराणी जो तमामु बहितरीन लव स्टोरी हो। दोस्तों, पत्थर दिल ड्रामे खां पोइ अज़ीज़ कमराणी तमामु घणो मशहूरु थी वियो हो। ऐं दोस्तों, असां तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त अज़ीज़ कमराणी हिकु सुठो डायरेक्टर थी रहियो आहे। दोस्तों, हिन पंहिंजे डायरेक्टरी में मेहरान TV खे जेको ड्रामो ॾिनो उनजो नालो मुक़द्दर हो। दोस्तों, उनखां पोइ हिन काफ़ी टेली फिल्मूं पिणु कयूं। दोस्तों, हींअर हिन जो हिकु सोप सीरियल हली रहियो आहे जंहिंजो नालो आहे ज़हर ज़िंदगी। दोस्तों, अज़ीज़ कमराणी ज़हर ज़िंदगी ड्रामे में आज़म मेंगल सां गॾु हिकु तमामु सुठो कैरेक्टर अदा करे रहियो आहे। दोस्तों, हिन ड्रामे में आज़म मेंगल जो नालो रबन ऐं अज़ीज़ कमराणीअ जो नालो राणो आहे। दोस्तों, अॼु जे लाइ बसि एतिरो। उमेद आहे त असांजो इहो नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। इंशाअल्लाह तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो में। माशाअल्लाह।